अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम। छा चवण चाहींदो? असां इहो चवण चाहियूं था जेके पाकिस्तान के पैदा थिए तकरीबन 80 साल थी चुको आहे। 80 साल थी चुको आहे। 80 साल में 250 रुपया पेट्रोल महंगो हुयो जंहिं मां असांजी सिंध हुकूमत हिक महीने में 500 रुपया पेट्रोल जी कीमत वधाए छॾी आहे। जंहिं सिंध पाकिस्तान के पैदा कयो अॼु उन सिंध जा ॿारड़ा पंहिंजी ज़िंदगी जी जंग था विढ़नि पिया। असां पंहिंजे वॾेरनि खे चऊं था त तव्हां सुभाणे मयारी न थियो, तव्हां सुभाणे मयारी न थियो। हिते वॾेर आज़ाद आहिनि त वॾेर आज़ाद आहिनि, उन्हनि ते काई बि मयार न आहे। जेके घर में वेठा आहिनि या मयार उन्हनि ते आहे या कहिड़ी गुंडागर्दी आहे, या कहिड़ी गुंडागर्दी आहे इहो सोचे ई दिलि सड़दी आहे, या कहिड़ी गुंडागर्दी आहे इहो सोचे ई दिलि सड़दी आहे। गरीब बाजार में अजण मशी फातर ॾियार में अजण ते दौर वॾेरा शाही छो, ते दौर वॾेरा शाही छो, ते ॾाढनि जी लापरवाही छो, ते दौर वॾेरा शाही छो, ते ॾाढनि जी लापरवाही छो। जेको खरबा आवाम जा खाए तो कानून नहीं के बचाए तो, जो खरबा आवाम जा खाए तो कानून नहीं के बचाए तो, जो मानी ला तो चोरी करे, जो मानी ला तो चोरी करे, पुलिस हुन जे घर में चोरी करे त जीअण को सवाद न आशा सिंध वञा आज़ाद न, छा सिंध वञा आज़ाद न।